सदोरी 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 मरी वही तांगी सदोरी सुबह थियो नाए तांगी रड़ो रड़ शुरू थी नाए सदोरी ओ सदोरी चो चवा वरी छा सुथण में अगट ही कोने त मां केड़ी फांसी खां अरे फांसी न खा पुलिस केस थी पवंदो त छा करयां सुथण में अगट विझी दे सुथण में अगट विझी ॾियां घणा दफ़ा चयो थी मां त या सुथण न पायो सुथण न पाया छा थी चई इहो थी चवां त इन सुथण जे बदिरां को सूट खणी पायो ते अगट विझण जा झंझट खां त छुटा रंधिणे जा कम खुटन त पोइ अगठे विझण कढण जा कम करियां न सॼे घर जो कम बि मां ई करियां न को नौकर को चाकर तो वटि को नौकर टिकंदो बे केतिरा भेरा नौकर रखिया अथई ऐं कढिया अथई अरे न में मुंहिंजो कहिड़ो ॾो मूं कम त कनि कान रुगो पियो दिमाग़ खाइन त छा सिर ते चाढ़े वियारिया न हाणे सिर बि तुंहिंजो ऐं नौकर बि तुंहिंजा ॿई आया तोखे हेॾां मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मञींदा कहिड़ी चवंदा आहिनि न त नौकर खां नौकरियाणी सुठी हाँ मुंहिंजी ज़ाल ज़ात हूंदी त नौकर वांगुरु उबता जवाब कान ॾींदी तो वटि का नौकरानी बि कान टिकंदी कान कढंदसि नौकरियाणीअ खे अख़बार में खणी इश्तिहार विझायो नौकरियाणीअ जे लाइ हुन गोपीअ पे कोन कयो जोणस त ॾिसो हाणे पलंग ते बालम बणिजी वेठी आहे ऐं पाणीअ जो गिलास बि असुल तरीअ ते तो मिलेसि माई त ॾिसो असुल जिंसी सोन जो टुकड़ मिलियो अथसि चङो चङो विझाया तो सिंधी अख़बार में शल अञा धंधा वधन पीढ़ीअ में त इहो सुख लहिणो न हेॾां ॿुधो ॿुधो हेॾां ॿुधो था वरी छा थियो अरे वो अख़बार में इश्तिहार जो विझाइणो आहे हाँ वठो छा लिखणो आहे उहो बि त ॾिसणो पवंदो न ॾे ॿुधाए छा लिखणो आहे ॿुधाए भला हा त लिखो ॿुधाए घुर्जे हिक साफ़ सुथरी आकायती बुणायती माई साफ़ सुथरी आकायती बुणायती माई फज़ीलत वारी थोड़ ॻाल्हाई फज़ीलत वारी त थोड़ ॻाल्हाई घर जे समूरे कमकार जे लाइ रधण पचाइण सफ़ाई कपड़ा ऐं पगार 1200 रुपया पगार 1200 रुपया रहण खाइण ऐं कपड़ा मुफ्त हाँ? मुफ्त छो चवंदा कानन त मुफ्त ते त हर को मोहिजी वञे मुफ्त में त तप बि भलो लालच में का सुठी माई मिलनी पवंदी ठीक है अॼु ई विझायां तो कंहिं सिंधी अख़बार में हा हा ईअं ई कजो हा हींअर आराम आयो हींअर लॻे थो त ज़िंदगी जियां पई माई ओ माई माई ओ माई मुई जेड़ी तेड़ी जवाब भी कान थी दे अरे माई ओ माई हाँ चो हेतरी रड़ो रड़ पई क्या जवाब नथी दे सकी जवाब छो ॾियां छो न ॾींदी है पुछां थी छो ॾियां मां चवां थी छो न ॾींदी है ॾिसो सुवाल जवाब थींदा आहिनि स्कूल में ऐं कोर्ट में ही घर आहे न स्कूल आहे न कोर्ट आहे हाँ मरी नौकरानी का कुछ पुछबो पुछबो ना छा नौकरियाणी न त छा सेठियाणी ॾिस अमर सेठियाणी त तूं आहीं पर नौकराणी त मां बि कान आहियां त छा मालकियाणी आहीं हा हाणे सुञातव मालकियाणी आहियां पंहिंजी मर्ज़ीअ जी मालकियाणी जे पंहिंजी मर्ज़ीअ जी मालकियाणी आहीं त हिते छो आई आहीं मां कान आयसि अव्हां घुरायो असां घुरायो भाई छिती थी पई आई छा ॾिसो
मां फज़ीलत वारी आहियां, साफ़ सुथरी आहियां, थोरा ॻाल्हाई आहियां, आकायती बुणायती आहियां। हा पर नौकराणी नाही। न नौकराणी कान आहियां, मालकियाणी आहियां, मर्ज़ीअ जी मालकियाणी। अरे त पोइ असांजे कहिड़े कम जी? न कमर जी न काज जी, अढाई सेर अनाज जी। ॾिसो मां थोर ॻाल्हाई आहियां। अरे छा तुंहिंजे थोड़े ॻाल्हाइण खे मां दोई पीअंदसि? दोई भली न पियो, पर मूंखे रधे खाराइणो पवंदो। रधे मां खाराईंदसि तोखे? तॾहिं इहो कम वरी केरु कंदो? ॾिसोसि चवे छा थी, रधींदसि वरी मां? हा, रधणो त तव्हांखे पवंदो, छो त रधो खाधो कपिड़ो ऐं रहण मुफ़्त में आहे। त छा खट ते विहारे खाराईंदीसि? खट ते न, पर पलंग ते। खट तव्हांजे घर में आहे ई कान। भाई मां त फाथसि, ये कहिड़ी हचा खणी गले विधमि? हचा त मूं कई, जो तव्हांजे इश्तिहार ते एतबार कयमि। ॾिसो मां फज़ीलत वारी आहियां, साफ़ सुथरी आहियां, थोर ॻाल्हाई आहियां, आकायती ऐं बुणायती आहियां, याने सभु खूबियूं आहिनि मूं में। तंहिं करे रधो खाधो कपिड़ो ऐं रहण मुफ़्त में मिलण जी पूरी हक़दार आहियां। अरे कहिड़े नांग ते पेर पियमि जो तोखे इन घर में रखियमि? ॾिसो इहे गारियूं वारियूं मां न सहंदीसांव। मां बि आकायती बुणायती आहियां, फज़ीलत वारी आहियां। घुरायो तव्हां मूंखे आहे, मूं न। अरे बराबरि आहे, असां घुरायोसीं पर कम लाइ, न कि तुंहिंजा हुकुम ॿुधण लाइ। हुकुम त तव्हीं था हलायो। घणो पैसो कमायो अथव त छा दुनिया खे ख़रीद कयो अथव? मां बि आकायती बुणायती आहियां, फज़ीलत वारी आहियां। मुंहिंजो पीउ गड़ियासीअ जो ज़मींदार हो, राय साहब रोची राम। अरे त कहिड़ी क़िस्मत फिटे जो हिते आई आहे? मुंहिंजी छो क़िस्मत फिटंदी? क़िस्मत त तव्हांजी फिटी आहे, जो वतो था माण्हुनि सां दोखो कंदा। बिस्कुटनि जो धंधो कंदा आहियो न? ख़बर अथम, बिस्कुटनि में ख़राब कणक वापराईंदा आहियो। माई बस खणी कर, कोई ॿुधी वठे त। ऐं तोखे किथां ख़बर पई? ख़बर कीअं न पवंदी? पाड़े ओड़े मां पुछो अथम। हाणे घणो न ॻाल्हाए, पंहिंजा शर्त पूरा कर। खाधो कपिड़ो ऐं रहण मुफ़्त में, पगार 1200 रुपया। अरे पर कमकार कर त सही न। वरी कमकार जी ॻाल्हि? ॾिसो कमकार कंदसि त साफ़ सुथरी कीअं रहंदसि? तव्हांजे सॾ जो जवाब ॾींदसि त थोर ॻाल्हाई कीअं थींदसि? हे मुंहिंजा मालिक, मां किथे अची फाती आहियां? इहे नकली ॻोरा ॻाल्हींदा त छुटी कान वेंदा। मां बि फज़ीलत वारी आहियां, आकायती बुणायती आहियां। मुंहिंजो पीउ ॻाड़ियासी जो ज़मींदार हो, राय साहब रोची राम। अरे तुंहिंजो पीउ थियो कि न खुशहाल जी पग? ॾिसो खुशहाल दास मुंहिंजे ॾाॾे साहिब जो नालो हो, राय बहादुर खुशहाल दास। जे तव्हां हुन लाइ घटि वधि ॻाल्हायो आहे न त मां बि ज़बान खोलींदीसांव। मां बि आकायती बुणायती आहियां, फज़ीलत वारी आहियां। माईअ जी ज़बान आहे, असुल बाहि जी चिणग। चिणग लॻे तव्हांखे? तव्हां केरु थींदा मूंखे चिणग लॻाइण वारा? मूंखे मारींदा? मूंखे बाहि ॾींदा? माई कंहिं तोखे बाहि ॾिनी? हींअर अञा त तव्हां चयो त तव्हां मूंखे चिणग ॾींदा। हाँ, इहे अखरनि जा वर वकड़ न ॾियो। हाँ अरे वर वकड़ त तूं पई करी। तूं न, तव्हां चओ। फज़ीलत वारनि सां फज़ीलत भरियो ॻाल्हाइबो आहे। अरे हाणे मुंहिंजी जिंद बि छॾींदीअ कि न? जिंद वरी मां छॾियां? ठगी तव्हीं करियो, दोखो तव्हीं करियो। अरे मूं तोखे कहिड़ो दोखो ॾिनो आहे? ॾाढा न ॻाल्हाए, पंहिंजा शर्त पूरा कर। कहिड़ा शर्त? रधो खाधो कपिड़ो ऐं रहण मुफ़्त, पगार 1200 रुपया। पर मुई खाधो रधो किथे अथई? मां छो रधियां? ऐं तव्हांजे रधण ताईं तरसंदसि बि कान। मतलब? मतलब हली रंधणे में थी सम्झाएं। ही वठ सूफ़। सिर्फ़ सूफ़? ही मौसम्बियूं अंब ऐं केला बि ॾे। हाँ हाँ जल्द कर। अरे पर ही सभु खाईंदीअ कीअं? हिते जो खां घर खणी वेंदसि। हाँ तव्हां धोखेबाज़नि वटि रहंदो केरु? ऐं जल्दी कर ॾे सभु। अरे पर खणी छा में वेंदीअ? ही कबट में जेकी प्लास्टिक जूं पनियूं पयूं थई न, तिन में विझ। जल्द कर। बस? न न सूफ़ पयव
केला बि विझ। केला बि? हा हा वठ। हिकु शर्त पूरो थियो, हाणे ॿियो। कहिड़ो? उहो बि ॿुधायां थी। 5 ड्रेसूं ऐं 5 साड़ियूं। हाँ जल्द कर। माई माफ़ खणी कर, मूं तौबे कई। माफ़ अॻो पोइ कंदीसें। ॿी थी कपिड़ा के न? हाँ हाँ ॾे थी। ॿिया बि। हा हाणे हिकु ॿी बि साड़ी। हाँ उहा जेका हैंगर में टंगियल आहे न, उहा बि ॾे। हाँ पर ये त 2000 वाली साड़ी आहे। हा त मां बि त आकायती बुणाए थी आहियां। ॾे जल्द कर। ऐं हाणे 1200 रुपया पगार। हाँ हल ॾे। हाँ ॾिसी छा थी? उहो बि ॾे थी। बाक़ी 500 रुपया। 500 से मूं वटि कोन्हनि। अथई सुबुह जो सेठ साहब केतिरा ॾिना हुआ सभु ख़बर आहे मूंखे। तव्हांजो इतो पितो सुञाणा। जल्द कर। अरे पर उहे 500 छा लाइ? 100 रुपया हिते न रहण जे एवज़ में, 100 रुपया न खाइण जे एवज़ में, बाक़ी 300 रुपया मूंखे दोखो ॾियण जो ॾंड। हाय हाय मां त मरी वियसि, असु लुटिजी वियसि। इहो हिसाब पोइ कजे। हाँ ठीक है जल्दी दे। हल। हाँ वठ। हा हाणे मां हलां थी। कंहिंसां दाह कई थई त यादि रखजांइ, वरी अची पुॼंदीसें। हाणे वञ खणी माता। हा ॿी ॻाल्हि, अगरि वरी माई घुरजई त मूंखे ई घुराइजांइ, सम्झे? छो मूंखे कंहिं खुटीअ खयो आहे जो तोखे घुराईंदसि? हाय हाय मूंखे बर्बाद करे वई। मां त मरी वियसि, मां ई चरी हुअसि। नौकरानी खपे। हिननि त केतिरो ई सम्झायो। हाय हाय मुंहिंजूं हेॾियूं ऊंचियूं साड़ियूं हाणे उहा नौकरानी पाईंदी, इहो सोचे बि खार पिया लॻनि। न उहा छा पाईंदी? ज़रूर बाज़ार में वञी विकिणंदी। हा ही 5 साड़ियूं, ही 5 ड्रेसूं ऐं ही फ्रूट। ऐं ही तव्हांजा 1700 रुपया कैश। सब चेक करे वठो। अरे चेक वेक करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जेकॾहिं तोते विश्वास न हुजे हा त मां तोखे मोकिलियां छो आहे पंहिंजे घर? हा ही वठ 1000 रुपया तुंहिंजी फी। हा हिकु ॻाल्हि पुछां? हूअं पुछण त न घुर्जे, तव्हांजे घर जी ॻाल्हि आहे, पर ही सभु करण जी तव्हांखे ज़रूरत कहिड़ी हुई? मुंहिंजो मतिलबु आहे मूं एक्ट्रेस खे तव्हां नौकराणी बनाए पंहिंजे घर मोकिलियो। तो पहाको ॿुधो आहे त गिह जॾहिं सिधी आङुर सां न निकिरे त आङुर टेड़ी करणी पवंदी आहे। जी तीअं मुंहिंजे घरवारीअ खे न पाड़े वारनि सां रीस करण जो भूत लॻल आहे। अच्छा। हा उनजो इहो भूत लहण लाइ मूंखे इहो सांग करणो ई पियो। हाणे कंहिं बि पाड़े वारे सां रीस करण खां पहिरीं 50 दफ़ा त सोचींदी आहे। अरे वाह अॼु त मुंहिंजे सभिनी पैजामनि में अगठ लॻल आहे। हा मूं राति जो ई विझी रखिया हुआ सभिनी में। भाई वाह उन नौकराणी जे अचण सां हिकु फ़ाइदो त थी वियो, तुंहिंजो मुंहिंजे सुथनि सां असुल वेर ई ख़तम थी वियो। हाणे हड़ी घड़ी उन नौकराणी जी यादि न ॾियारियो। हेॾां मूं नुक़सान पूरो करण लाइ हिकु नओं तरीक़ो सोचियो आहे। नओं तरीक़ो कहिड़ो? पेइंग गेस्ट। अॼुकल्ह जंहिंखे ॾिस ॿिया पेइंग गेस्ट रखनि, कमाईअ जी कमाई ऐं घर में चहल पहल बि। असांजे पाड़े में बि 3 हंधि पेइंग गेस्ट रहंदा आहिनि।
ये कान सुधरंदी मालिक